नासिर नवाज के आगे नासिर भारतीय क्रिकेट टीम एशिया कप में पाकिस्तान न ईंदी। सेक्रेटरी जनरल भारतीय क्रिकेट बोर्ड जो चवण आहे एशिया कप ईंदड़ साल न्यूट्रल वेन्यू ते थींदो। एशियन क्रिकेट काउंसिल जो सदर जयशाह भारत ऐं एशियन क्रिकेट काउंसिल जे फोरम खे नज़रअंदाज करे इजलास खां सवाइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿिए शेयर कंदा रहूं तो भारतीय क्रिकेट टीम एशिया कप में पाकिस्तान न ईंदी। सेक्रेटरी जनरल भारतीय क्रिकेट बोर्ड के सेक्रेटरी जनरल जो ये चवण है तो एशिया कप ईंदड़ साल न्यूट्रल वेन्यू ते थींदो। एशियन क्रिकेट काउंसिल सदर जयशाह जो ये चवण है भारत एशियन क्रिकेट काउंसिल के फोरम के नज़रअंदाज करे इजलास का सवाइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हिकु ॿीहर या अहम खबर अवां सां शेयर कंदा भारतीय क्रिकेट टीम एशिया कप में पाकिस्तान न ईंदी। एशिया कप ईंदड़ साल न्यूट्रल वेन्यू ते थींदो। एशियन क्रिकेट काउंसिल जो सदर जयशाह भारत एशियन क्रिकेट काउंसिल के फोरम के नज़रअंदाज करे इजलास खां सवाइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। भारतीय क्रिकेट टीम एशिया कप में पाकिस्तान न ईंदी। सेक्रेटरी जनरल भारतीय क्रिकेट बोर्ड जो चवण है एशिया कप ईंदड़ साल न्यूट्रल वेन्यू ते थींदो। एशियन क्रिकेट काउंसिल जो सदर जयशाह भारत एशियन क्रिकेट काउंसिल के फोरम के नज़रअंदाज करे इजलास खां सवाइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदा भारतीय क्रिकेट टीम एशिया कप में पाकिस्तान न ईंदी। सेक्रेटरी जनरल भारत क्रिकेट बोर्ड जो ये चवण है एशिया कप ईंदड़ साल न्यूट्रल वेन्यू ते थींदो। एशियन क्रिकेट काउंसिल के सदर जयशाह जो ये चवण है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से अवां खे वधीक ॿुधाईंदा रहूं तो भारत एशियन क्रिकेट काउंसिल के फोरम के नज़रअंदाज करे इजलास का सवाइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। भारत एशियन क्रिकेट काउंसिल के फोरम के नज़रअंदाज करे इजलास का सवाइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे।